खबर आवाज़ शेयर कंदासीं। वॾे वज़ीर मादली शाह जी सदारत हेठ वर्ल्ड बैंक जी कंट्री डायरेक्टर नाजिब नासन जी वफ़द सां वीडियो लिंक ते इजलास थी गुज़रियो। इजलास में प्रॉपर्टी टैक्स कलेक्शन लोकल काउंसिल के ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। वॾे वज़ीर मादली शाह चयो त प्रॉपर्टी टैक्स कलेक्शन जा इख्तियार लोकल काउंसिल के ॾेई छॾिया आहिनि ऐं रूल्स ऑफ बिज़नेस में तरमीम थी रही आहे। वॾे वज़ीर चयो त एक्साइज़ एंड टैक्सेशन जी प्रॉपर्टी टैक्स कलेक्ट करण वारो अमल मकानी इदारनि जे सेक्रेटरी हवाले थी चुको आहे। वॾे वज़ीर मादली शाह जी सदारत हेठ वर्ल्ड बैंक जे कंट्री डायरेक्टर नाजिब नासन जे वफ़द सां वीडियो लिंक ते इजलास थी गुज़रियो। इजलास में प्रॉपर्टी टैक्स कलेक्शन लोकल काउंसिल के ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। वॾे वज़ीर मादली शाह चयो त प्रॉपर्टी टैक्स कलेक्शन जा इख्तियार लोकल काउंसिल के ॾेई छॾिया आहिनि ऐं रूल्स ऑफ बिज़नेस में तरमीम थी रही आहे। इजलास बाबति वधीक तफ़सील मालूम कंदासीं। कराची मां शबीर लाशारी खां। जी शबीर, आगाह कजो। जी शबीर, इजलास बाबति आगाह कजो। जी बिल्कुल, वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां वर्ल्ड बैंक जे कंट्री डायरेक्टर नाजिब मिनहास जे उन्हीं मेंबरनि सां वीडियो लिंक ते इजलास थियो आहे। इजलास दौरान वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां गॾु सिहत खाते जे सूबाई वज़ीर अज़रा पेटियो, तालीम खाते जे सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह, वज़ीर जो कानून बाबति सलाहकार मुर्तज़ा वहाब ऐं ॿियनि सेक्रेटरियुनि शिरकत कई। इजलास में प्रॉपर्टी टैक्स कलेक्शन ऐं लोकल काउंसिल प्रॉपर्टी टैक्स कलेक्शन जेका आहे उहा लोकल काउंसिल खे ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। वॾे वज़ीर जो चवणो प्रॉपर्टी टैक्स कलेक्शन जा अख़्तियार लोकल काउंसिल खे ॾेई चुका आहियूं। हुन चयो त रूल्स ऑफ बिज़नेस में तरमीम जेका आहे उहा कई वेंदी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली चयो त एक्साइज़ एंड टैक्सेशन जी जेका प्रॉपर्टी टैक्स जी कलेक्शन आहे उनजो अमलो सेक्रेटरी बलदियात जे हवाले थी चुको आहे। और मौक़े ते प्रोजेक्ट तहत प्रॉपर्टी टैक्स कलेक्शन जो जेको जदीद निज़ाम आहे उहो मुतारफ़ कराइण ते इतफ़ाक़ कयो वियो। ऐं इजलास में कराची मोबिलिटी प्रोजेक्ट तहत जाम सादिक पुल जी बहाली जी मंज़ूरी ॾिनी वई ऐं फ़ैसिलो कयो वियो जाम सादिक पुल जी मुतबादिल तौर हिकु नई पुल जेका आहे उहा तामीर कई वेंदी। जी महिरबानी शबीर लाशारी तफ़सील ॾियण जे लाइ।